सिंजोरो में खबर शामिल कंदासीं। ॻोठ गाज़ी खान काछाई वटि हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में 25 वरियनि जो वकील सोलंगी क़तल थी वियो ऐं माशूक सोलंगी ज़ख़्मी थी पियो। इलाइक़े में चोॿोल आहिनि त रिंद बिरादरी जे हथियारबंदनि पलांद में नौजवान खे क़तल कयो आहे। कुझु अर्सो अॻु पैसनि जी ॾेती लेती तां जहिड़े दौरान रिंद धुर जो हिकु ॼणो मारिजी वियो हो। सिंजोरो जे ॻोठ गाज़ी खान काछाई वटि हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी बि थी पियो आहे। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में 25 वरियनि जो वकील सोलंगी क़तल थी वियो ऐं माशूक सोलंगी ज़ख़्मी थी पियो। इलाइक़े में चोॿोल आहिनि त रिंद बिरादरी जे हथियारबंदनि पलांद में नौजवान खे क़तल कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था सिंजोरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लेगारी खां। अनीस, छा तफ़सील आहे हिन मां वटि हिन वाक़े जा? जी महताब, सिंजोरे वेझो ॻोठ गाज़ी खान काछाई वटि फायरिंग हमले में गोली लॻण सबबि हिकु ॼणो क़तल थी वियो ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। वकील सोलंगी ऐं माशूक सोलंगी मोटरसाइकिल ते सुबुह जो सवेर कोर्ट वञी रहिया हुआ त मोटरसाइकिल ते सवार रिंद बिरादरी जे 2 ॼणनि जी फायरिंग में वकील सोलंगी ऐं माशूक सोलंगी ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तिबी इमदाद लाइ सिविल अस्पताल सिंजोरो मुंतक़िल कयो वियो, जिते 25 वरनि जे वकील सोलंगी वल्द मोहम्मद शरीफ सोलंगी कुख में गोली लॻण सबबि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो। जॾहिं माशूक सोलंगी खे टंग में गोली लॻण सबबि अञा ताईं अस्पताल में दाख़िल आहे। शहदादपुर रोड ते किया स्टाफ ऐं बेग स्टाफ वटि वेठल सोलंगी ऐं रिंद बिरादरी जे 2 धुरनि में 7,000 जी ॾेती लेती तां रिंद बिरादरी जो हिकु नौजवान क़तल थियो हो, जंहिंजे इल्ज़ाम में हिकु सोलंगी बिरादरी जे नौजवान खे उमिरि कैद जी सज़ा पाई हुई। अॼु जॾहिं इहो वाक़ियो थियो आहे, जिन में सोलंगी बिरादरी जो नौजवान वकील सोलंगी बि क़तल थी वियो आहे। अहिड़ी तरह रिंद ऐं सोलंगी बिरादरी जे तकरार में हेल ताईं 2 नौजवान क़तल थी चुका आहिनि। जॾहिं सिंजोरो पुलिस मुताबिक़ सोलंगियुनि वारी धुर तरफ़ां मोटरसाइकिल ते फायरिंग करे हमलो कंदड़ शेर अली रिंद ऐं बाग अली रिंद जा नाला ॾिना विया आहिनि, जिन खे गिरफ़्तार कयो वेंदो। वाक़े खां पोइ इलाइक़े में छिकताण तेज़ थी वई आहे ऐं इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾहकाव वारी सूरत हाल मौजूदु आहे। जी महताब। अनीस लेगारी, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।